الرحيم جنات عدن يدخلونها تجري من تحتها الأنهار لهم فيها ما يشاءون كذلك يجزي الله المتقين الذين تتوفاهم الملائكة طيبين يقولون سلام عليكم ادخلوا الجنة بما كنتم تعملون هل ينظرون إلا أن تأتيهم الملائكة أو يأتي أمر ربك كذلك فعل الذين من قبلهم وما ظلمهم الله ولكن كانوا أنفسهم يظلمون فأصابهم سيئات ما عملوا وحاق بهم ما كانوا به يستهزئون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां सूरत नहल जी आयत नंबर 31 खां तिलावत आहे। अल्लाह पाक पहिरियनि आयतुनि जे अंदरि फरमाई त जॾहिं जेके मुशरिक ऐं काफ़िर हूंदा उन्हनि जे मथां शिरक जो अहिड़ो त पर्दो पयल हूंदो जो उन्हनि खे क़ुरान जी हक़ानियत दीन जी सचाई उन्हनि खे सम्झ में न ईंदी ऐं उन्हनि खे इहो महसूसु थींदो त शायदि असां पंहिंजी ॻाल्हि ते हक़ ते आहियूं, हालांकि अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान अक़ली एतबार सां नक़ली एतबार सां दुनिया जे तमामु मज़हबनि खे अल्लाह तबारक व तआला ग़लति साबित करणु फरमायो, चाहे उहे अक़ली मिसाल हुजनि या नक़ली मिसाल हुजनि। ख़ालिक़ काइनात अल्लाह जी ज़ात, क़ुरान खे लाहींदड़ अल्लाह जी ज़ात ऐं इंसान जे अकुलनि खे रब चैलेंज ॾिनो, फरमाई जेकॾहिं आहे तव्हां में ताक़त त अल्लाह जे क़ुरान जहिड़ो को हिकिड़ो किताब त पंहिंजी जाइ ते भला हिकिड़ी का सूरत ठाहे ॾेखारियो। सभु जो सभु इंसान नाकाम थिया ऐं हमेशह नाकाम थींदा त फरमाई त पोइ उन्हनि जे लाइ जहन्नम जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि। अल्लाह उन्हनि खे फरमाईंदो त वञो वञी करे जहन्नम जे अंदरि दाख़िल थियो, जहिड़ा तव्हां अमल कया उन्हनि अमलनि जहिड़ो तव्हांखे अजुर मिलंदो। अल्लाह जो कानून आहे त जॾहिं मुंहिंजो रब साईं बुरनि बाननि जे नतीजे खे बयानु फरमाईंदो आहे त वरी मुंहिंजो मिठड़ो अल्लाह मुत्तक़ी ऐं परहेज़गार बाननि जे नतीजे खे ऐं उन्हनि जे आख़िरत जे अंदरि जेको इनाम आहे, दुनिया जे अंदरि जेको इनाम आहे, उनखे बि मुंहिंजो रब पाक बयानु फरमाईंदो आहे। अल्लाह पाक ईमान वारे जे लाइ चयो त ईमान वारा तुंहिंजे लाइ दुनिया जे अंदरि बि कामयाबी आहे। साईं कहिड़ी कामयाबी? ईमान जो मौजूदु हुजणु वॾे में वॾी इहा कामयाबी आहे। कहिड़े बि वक़्त में इंसान जे मथां हुक्म रबी अची सघे थो, ईमान जी हालत में हूंदो। अल्लाह ईमान जी हालत में जेकॾहिं वफ़ात जी तौफ़ीक़ ॾिनी त हारिया बि बीणा थी पवंदा न। ईमान वारो मौत खां डिॼंदो आहे छा? मौत खां वञी करे काफ़िर डिॼे। हे असां वटि जेको आहे वबा जी हिकिड़ी सूरत त पई आहे, पर काफ़िरनि जे चवण ते मुस्लमाननि जो बि हाल इहो थियो आहे जो पंहिंजे घर जे अंदरि ईअं दुबकी वेठा आहिनि जीअं न कुकड़ पंहिंजे आरे ते वेठी हुजे। हालत मुस्लमाननि जी इहा थी वई आहे। एहतियात असां आलिम बि थियूं था त बाबा एहतियात कयो, पर एहतियात जो मतिलबु इहो थोरी आहे त ज़िंदगी जो निज़ामी धर्म भरम करे छॾियो। एहतियात जो मतिलबु इहो थोरी आहे। एहतियात जो मतिलबु इहो थोरी आहे त जंहिं रब पैदा कयो आहे उन ई ख़ालिक़ जे कमनि जे अंदरि सुस्ती करणु माण्हू शुरू करे। ऐं अवां ॾिसंदा त इहो शैतानी हरबो आहे, ऐं इन शैतानी हरबे खे तव्हां ॾिसंदा त शैतानी कम सभु जारी आहिनि। एहतियात सिर्फ़ु अचे फाताइर जे दीनी कमनि में।
नमाज़ बि मुख़्तसर कयो। कॾहिं हुननि खे जेके भाड़े ते माण्हू हलनि था त उन्हनि खे वञी करे चयो त बाबा तव्हां पंहिंजा काबा खाना बंदि कयो, शराब खाना बंदि कयो, या खणी दुनिया जे अंदरि जिन जेको आहे सम्झो त बुराइनि जूं जेके जड़ूं आहिनि, बुनियाद आहिनि, उन्हनि खे कंहिं चयो त वञी तव्हां बंदि कयो, कहर पियो, वबा थी हले। न कंहिं बि कोन कयो। ॾींहं राति हर को इंसानु साइंस जे पुठियां लॻो पियो आहे। हथा की असां वारा जेके पका मोमिन आहिनि न, उहे बि परे खां था चवनि साईं ख़ुशि हूंदे, माना हथु न मिलाइजे, मथां हथु मिलाए त तुंहिंजो वायरस मूं ॾे अची वञे, मुंहिंजो वायरस तोॾे हली वञे। हालांकि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तवक्कुल सेखारियो, इंसान खे बीमारी मुसीबत तकलीफ़ ईंदी आहे, पर इन जो मतिलबु इहो थोरी आहे मौत खां अॻु में इंसानु मरी वञे। ऐं ईमान वारे जे लाइ त क़ुरान फरमाए त लिल्लज़ीना अहसनू फी हाज़िहि दुनिया हसन, ईमान वारो पंहिंजी नेकियुनि जे लाइ दुनिया जे अंदरि ख़ुशि आहे, ऐं वलदारुल आख़िरत ख़ैर, आख़िरत जो घर त उन्हनि जे लाइ उहा ई कामयाबी लॻी पई आहे। असां कॾहिं कॾहिं पंहिंजा जेके ॾिठल वाइठल या मिट माइट उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियूं न फ़ोन ते या कीअं बि, त उन्हनि जी हालत अहिड़ी हूंदी आहे त मां उन्हनि खां पुछंदा भला तव्हांजी तबियत सही त आहे? ॻाल्हाइणो अंदाज़ ईअं आहे त ॼण को निंड पियो हुजे या ॼण वीचारे जो को साहु मुंहिंजी पियो हुजे। चवंदा आहिनि साईं तव्हांखे ख़बर न आहे छा त वबा थी हले? अड़े अलाह जा पर हिन वबा जे करे तुंहिंजो अॻु बि पेशाब निकिरी वियो। सो ईमान वारे जो कमु इहो न आहे। अल्लाह जे मथां तवक्कुल छाखे चइबो आहे? रब जे मथां तवक्कुल आहे ईमान वारे खे अल्लाह जूं बिशारतूं मिलियल आहिनि। एहतियात जीअं मां अर्ज़ु कयुमि त एहतियात खां इनकार न आहे, पर इनखे एहतियात थोरी चइबो आहे जो मौत खां अॻु में माण्हू मरी वञे। सो क़ुरान मुक़द्दस इन ईमान वारनि जे लाइ वरी बिशारत ॾियणु फरमाई त जहिड़ी तरह काफ़िरनि जे लाइ अल्लाह पाक फरमाए त इन्हनि जे लाइ जहन्नम आहे, त ईमान वारनि जे लाइ फरमाई त जन्नत आहे, बाग़ात आहिनि, हमेशह उन्हनि जे अंदरि रहंदा, ख़ुशख़बरी आहे। ऐं जीअं हदीस पाक में अचे थो न त हिकिड़ा शख़्स अहिड़ा हूंदा, हेॾा हिसाब किताब पियो हलंदो, पर इन अल्लाह जे क़ुरान सां निस्बत हुजण जे करे उहे मुश्क ऐं अंबर जे टीलनि जे मथां तफ़रीह कंदा रहंदा। अल्लाह पाक उन्हनि खे बिना हिसाब किताब जे रब साईं जन्नत जे तरफ़ रवानो करणु फरमायो। सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो रब साईं पंहिंजी कुदरत जे हथ मुबारक में 70,000 अहिड़ा माण्हू हूंदा जिन खे पंहिंजे कुदरत जे हथ सां खणी करे बिना हिसाब किताब जे अल्लाह जन्नत में मोकिलणु फरमायो। पाण फरमायूं त उन 70,000 सां हर हिक जे मुक़ाबले में वरी 70,000 ॿिया, त इहे टोटल माण्हू जॾहिं जमा कयो त इहे वञी 2 अरब 80 करोड़ वञी करे माण्हू थियनि था, या इन जे लॻभॻि थियनि था। 2 अरब 80 करोड़ माण्हू अल्लाह बिना हिसाब किताब जे जन्नत में मोकिलणु फरमाईंदो। दुआ कयो त अल्लाह पाक असांखे बि उन बिना हिसाब वारनि जे जन्नत जी टिकट रब नसीब फरमाए। सो अल्लाह तबारक व तआला रहीम आहे, गफूर आहे, मेहरबान आहे। उन जन्नत जा ऐलान कया, जन्नत जा वाइदा कया, ईमान वारे खे ख़ुशख़बरी ॾिनई। पोइ ईमान वारे जो मोह जो कुमाइल आहे, ईमान वारे जो मोह हिन जे करे कुमाइल आहे जो ईमान वारे गुनाह खे नाहे छॾियो। दुनिया जे हिन वायरस ऐं बीमारी जे करे एहतियात त कई, बूथ ॿधई, हिक ॿिए खे हथ मिलाइण खां छॾे ॾिनई, हथ खे साबुण सां मटे मटे सॻिजी पियो, कंहिंजे वेझो वञण खां बि परहेज़ कई। पर जेको हमेशह जो वायरस आहे, आख़िरत तबाह करण वारो वायरस जेको गुनाह आहे, उन गुनाह खां परे इंसान न थियो, जंहिंजे करे इंसान जी ईमान वारे जी दिलि जेका आहे न कारी थी पई आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त इंसान जे जिस्म में हिकिड़ो गोश्त जो लोथड़ो आहे, जॾहिं उहो फासिद थी वेंदो आहे न त इंसान जो सॼो जिस्म ई फासिद थी वेंदो आहे। सो जॾहिं उहो सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना फरमाई त जॾहिं इंसान जी दिलि जेका आहे न उहा जॾहिं फासिद थी पवंदी, सॼो जिस्म फासिद। त हाणे दिलि खे जॾहिं ईमान जे नूर सां इंसान मुनवर कंदो त पोइ ॾिस त कीअं थी ॿके दिलि। अवां जेको आहे इन वक़्त में इंसान नमाज़ पढ़े थो न, जेके बेनमाज़ी आहिनि उन्हनि खे माण्हू नमाज़ जी दावत ॾे, जेके बेदीन आहिनि उन्हनि खे दीन जी दावत ॾे, ऐं जेके दीनदार नमाज़ आहिनि उहे वरी पंहिंजे नमाज़ जे अंदरि तहारत जे अंदरि एतमाम कनि, नमाज़ जे अंदरि तवज्जो अल्लाह जे तरफ़ कनि। ॾिसो त कीअं दिलि जे अंदरि अल्लाह जो नूर थो पैदा थिए। अल्लाह पाक दिलि खे हिन नूर सां कीअं थो मुनवर करणु फरमाए। पोइ जॾहिं दिलि जेका इहा नूरानी लताफ़त सां जॾहिं मुनवर थींदी त पोइ दुनिया सॼी खणी मुसीबतुनि में भरी पई हुजे, ईमान वारे खे कंहिं बि क़िस्म जी परवाह कोन हूंदी। इहो असांजे अव्हांखे परवाह जेका आहे न, इहो असांजे गुनाहनि जी सज़ा आहे। वरना अल्लाह पाक फरमायो त
लिल्लज़ीना अहसनु फ़ी हाज़िहि दुनिया हसना, फरमाईं त इन्हनि जे लाइ जेके दुनिया जे अंदरि ईमान वारा आहिनि न, फरमाईं इन्हनि जे लाइ कामयाबी आहे दुनिया में बि त आख़िरत में बि। क़ुरान फरमायो जन्नातु अदनी यदख़ुलूनहा तजरी मिन तहतिहल अनहार, फरमाईं त बाग हूंदा हमेशा जा जन्नत में, जन्नत ये बाग अल्लाह पाक इन ईमान वारनि जे लाइ ठाहिया, यदख़ुलूनहा इन ईमान वारनि खे इन जन्नत में दाख़िल फरमाईंदो, तजरी मिन तहतिहल अनहार, फरमाईं त अहिड़ा बाग हूंदा जीअं मां दुनिया जे अंदरि बाग उहो सुठो सम्झो वेंदो आहे जंहिंजे हेठां नहर हलंदी हुजे, फरमाईं त उन बागनि जे हेठां अल्लाह तव्हांखे 5 नहरूं वहाए करे ॾियणु फरमाईंदो, शराबन तहुरा जी नहर, खीर जी नहर ऐं रब साईं जेको आहे इन माखी जी नहर, अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला इहे नहरूं वहाए करे इंसान खे ॾींदो त फरमाईंदो त ईमान वारा तो दुनिया जे अंदरि अमल साले कया, हाणे इहो बाग सॼो नहरुनि जो तोखे मिल्कियत बनाए ॾियणु फरमाईं तजरी मिन तहतिहल अनहार, इन्हनि जे हेठां नहरूं पयूं वहनि थियूं, फरमाईं त लहुम फिया मा यशाऊन, फरमाईं त उन्हनि जे लाइ हूंदो इन जन्नत में जेको उन्हनि कमायो हूंदो, तंहिंजे करे फरमाईंदा आहिनि न त जन्नत जे अंदरि त का शइ रखियल न आहे, जेको तव्हां उते पोखियो हूंदो जन्नत में उहो लहंदो। तव्हां हीउ जेको पंहिंजी ज़बान सां सुभान अल्लाह चओ था, इन सुभान अल्लाह जी एॾी बरकत आहे, पाण साईं फरमायो दुनिया जे अंदरि त इहो सुभान अल्लाह जो कलमो ज़बान ते तमामु हल्को आहे, पाण फरमायूं त तव्हां इन सुभान अल्लाह खे पंहिंजी ज़बान ते चओ था, रब मिठड़ो जन्नत जे अंदरि हिकिड़ो वण थो लॻाइणु, फरमाए तव्हांजे महल ऐं तव्हांजी प्रॉपर्टीअ में, फरमाईं त उहो वण जेको आहे उनजी छांव एॾी त वॾी हूंदी जो अरबी घोड़ो 500 साल जे करे उनजी छांव में भॼंदो रहे न तॾहिं बि उनजी छांव खुटण जहिड़ी न हुजे। माना जेॾी सुभान अल्लाह चवंदो त ओॾा जन्नत जे अंदरि वण ई वण लॻा पिया हूंदा, पर पोइ उलमा फरमाईंदा आहिनि, फरमायूं त माण्हू सुभान अल्लाह चवे दिलि सां, जेकॾहिं अहिड़ी हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो वफ़ात करे अल्लाह खे प्यारो थी वियो आहे, फरमाईं त जहिड़ी सुभान अल्लाह हिते चवनि था त इन सां त उहे जन्नत में कीकर जा ई वण लॻंदा, दिलि सां माण्हू चवे त को वॾो हिकिड़ो भरियल को वण त लॻे जन्नत में। सो जेकॾहिं बेदिलियो इंसानु चवंदो असां वटि जेकॾहिं अहिड़ी शइ आहे, माण्हू गार ॾींदो न वॾे आवाज़ सां, बुरो भलो ॻाल्हाईंदो वॾे आवाज़ सां, पर जेकॾहिं क़ुर जी आयत पाण जे लाइ कंहिंखे चइजे या ज़िक्र अज़कार करण जे लाइ चइजे न त वीचारा ईअं शर्माईंदा, जीअं न को कुंवार हुजे नओं निकाह थींदो हुजे ईअं वेठा शर्माईंदा, त मथां असांजी ज़बान वग़ैरह निकिरी पए। त बुज़ुर्ग चए पियो त चई त जहिड़ी सुभान अल्लाह हिते असां वटि चवनि था न, इन सुभान अल्लाह सां इहे बबुर जा वण लॻंदा, को जन्नत में, बाक़ी न त इहे त वॾे दिलि सां माण्हू जॾहिं सुभान अल्लाह चवे त पोइ अल्लाह पाक फलनि ऐं मेवनि जा बि वण लॻाइणु फरमाईंदो। सो फरमाईं त कदालिक यजज़िल्लाहुल मुत्तक़ीन, अहिड़ी तरह जेको इंसानु अमल कंदो उन अमल जे मुक़ाबले में अल्लाह हुते जन्नत जे अंदरि बदिलो ॾींदो। फरमाईं त कदालिक यजज़िल्लाहुल मुत्तक़ीन, अहिड़ी तरह अल्लाह पाक बदिलो ॾींदो परहेज़गारनि खे, मुत्तक़ीन खे। जेको मुत्तक़ी आहे, मुत्तक़ी जो मूं अर्ज़ कयमि कल्ह त मुत्तक़ी जे अंदरि पहिरियों शर्त ईमान आहे, ॿिए नंबर ते शर्त ईमान खां बाद में इहो जेको ईमान जे अंदरि सभु शयूं अची वियूं, अल्लाह ते ईमान, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान, क़यामत जे ॾींहं ते ईमान, क़यामत खां बाद में वरी ॿीहर उथण ते ईमान, ईमान मुफ़स्सल जे अंदरि इहा सॼी तफ़सील मौजूदु आहे। ऐं ईमान खां बाद में इंसान जो जेको अमल हुजे न उहो फ़राइज़ वाजिबात जी पाबंदी, ऐं उन खां बाद में इंसान जेको आहे पंहिंजो पाण खे कबीरे गुनाह खां बचाइण जी कोशिशि करे, इहो मुत्तक़ी परहेज़गार इंसान। फरमाई कदालिक यजज़िल्लाहुल मुत्तक़ीन, अल्लाह अहिड़ी तरह बदिलो ॾियणु फरमाईंदो आहे परहेज़गारनि खे, अल्लज़ीना ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन, ऐं हुननि जे लाइ काफ़िरनि जे लाइ फरमाई अल्लज़ीना ततवफ़ाहुमुल मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम, फरमाई त जॾहिं फ़रिश्ता हुननि जो साहु कढणु ईंदा उहे पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कंदड़ हूंदा, उहे पंहिंजे नफ़्सनि जे मथां ईअं सम्झो त जबर कंदड़ हूंदा, नुक़सान में हूंदा, पर जॾहिं ईमान वारनि जो साहु कढणु ईंदो न फ़रिश्तो त फरमाई त इहे ख़ुशि हूंदा, हिननि जा चहिरा ॿाकंदा पिया, हिननि जी दिलि ख़ुशि थींदी। पाण फरमायो त या त इहो या इंसान जेको वफ़ाद करे थो न, या त इन दुनिया वारनि खे राहत ॾिनी या इनखे राहत मिली। साईं कीअं इनखे राहत दुनिया वारनि खे ॾिनी? फरमाई त जेकॾहिं हुयो निभागो इंसान माण्हुनि खे सताईंदो हुयो, इहो वफ़ाद करे वियो त दुनिया वारनि जी ज़िंदगी छुटी पई, उन्हनि वञी करे सुख जो साह कयो, चङो थियो निभागो वियो, रोज़ानो सताईंदो हुयो। इंसानियत खे सताइण बि वॾो गुनाह आहे। त अहिड़ी तरह फरमाई त या त वरी उनजे लाइ राहत ऐं आराम आहे। साईं उनजे लाइ राहत ऐं आराम कीअं? फरमायूं त जॾहिं ईमान वारो हूंदो, अमल सालिह हूंदो, मुत्तक़ी परहेज़गार हूंदो त जन्नत जहिड़ा बाग मिलंदा, त हिन खां वधीक राहत कहिड़ी आहे? फरमाईं त अल्लज़ीना ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन, जॾहिं उन्हनि खे फ़रिश्ता साहु कढणु ईंदा त उन वक़्त में इहे ख़ुशि हूंदा, यक़ूलून सलामुन अलैकुम, फरमाईं त रिवायत में अचे थो त जाअहुल मलकुल मौत अस्सलामु अलैका वली अल्लाह, जॾहिं फ़रिश्तो मौत वारो ईंदो उहो उनखे चवंदो त अल्लाह जा सलाम हुजनि तुंहिंजे मथां, अल्लाह जा दोस्त।
मुत्तकी माण्हू खे फ़रिश्तो चवंदो अल्लाह जा सलाम हुजनि, फरमाईंदा अल्लाहु यक़रउ अलैका सलाम, उहो फ़रिश्तो चवंदो त मुंहिंजो रब तुंहिंजे मथां सलाम थी थो चवे। जंहिं बाने जे मथां ख़ालिक़ सलाम चवे, इन बाने जो छा नूरानियत हूंदी, छा इन जी मोहबत हूंदी, छा अल्लाह वटि इन बाने जा इनाम हूंदा जंहिंजे मथां मालिक सलाम चवे। इहा मामूली ॻाल्हि आहे। सो इंसान खे कोशिशि करणी आहे इन ज़िंदगी जे लाइ, इन तक़वा वारी ज़िंदगी जे लाइ जंहिंजे अंदरि ख़ालिक़ बि सलाम चवे त बाना तुंहिंजे मथां मां अल्लाह जा सलाम। फरमाईंदा फ़रिश्तो अची करे उन्हनि जे मथां चवंदो त अल्लाहु अस्सलामु अलैका वली अल्लाह, अल्लाहु यक़रउ अलैका सलाम, फरमाईंदा अल्लाह तुंहिंजे मथां सलाम थो चवे उदख़ुलुल जन्नत बिमा कुंतुम तअमलून यक़ूलून सलामुन अलैकुम, फ़रिश्ता चवंदा तव्हांजे मथां सलाम थी हुजे, दाख़िल थियो जन्नत जे अंदरि बिमा कुंतुम तअमलून। क़ुरान ॿीहर फरमायो, पहिरियां फरमाईंदा लहुम फ़ीहा मा यशाऊन, उन्हनि खे उते उहा हर शइ उहा मिलंदी जेका उहे चाहींदा। साईं छाजे करे? फरमाई इन जे करे जेको अमल करे, जो कमाए करे खणी आया आहिनि, इन अमल जे करे अल्लाह उन्हनि खे जन्नत जे अंदरि दाख़िला नसीब फरमाई। हिते इंसान जेको आहे मरंदो आहे त मां वञा, जेको अमेरिका वञा या सऊदी वञा, उन जे लाइ पैसा ऐं माल जमा कंदो न, आख़िरत में जन्नत जे अंदरि वञण जे लाइ ईमान ऐं अमल साले हूंदो, गुनाह खां बचाव हूंदो, इहा तक़वा हूंदी, जंहिंजो मजमू तक़वा आहे त इहा शइ हूंदी त इंसान जे लाइ जन्नत जा गेट बि खुलिया पिया हूंदा, बल्कि फ़रिश्ता उन्हनि जे मथां सलाम थी पढ़ंदा। फरमाईंदा बिमा कुंतुम तअमलून, जेके तव्हां अमल करे आया इन्हनि अमलनि जे करे अल्लाह तव्हांखे जन्नत जे अंदरि दाख़िल थो फरमाए। हल यंज़ुरून इल्ला अन तअतियहुमुल मलाइका, आख़िर में वरी रब काफ़िरनि खे दड़को ॾिनो, फरमाईं त इहे नाफ़रमान भला छाजे इंतज़ार में वेठा आहिनि? हल यंज़ुरून इल्ला, छा इहे इंतज़ार था कनि त उन्हनि वटि फ़रिश्ता अचनि? औ यअतिय अम्रु रब्बिक, या अल्लाह जो हुकुम अचे, को मथां अचानक अज़ाब अचे, भला पोइ सुधरंदव छा? कज़ालिक फ़अल अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, फरमाईं त तव्हां पंहिंजे अॻियनि जो हाल ॾिसो, जिन पंहिंजे नफ़्सनि जे मथां ज़ुल्म कयो, उहे बि त मरी विया न, उन्हनि खे भला मोटण जो मौक़ो मिलियो, चाहे कॾहिं बादशाह हुया, वॾा सरदार हुया, वॾा मोतबर हुया, पर उहे दुनिया खे छॾे करे हलिया विया, मोटण जो मौक़ो न मिलियो। इंसान तूं पंहिंजी दुनिया जे अंदरि ज़िंदगी जो क़दुरु छो नथो करें? भला मौत ईंदो त मौत खां पोइ सुधरंदे छा? जेको सुधरण इंसान जे कम जो ई न हूंदो। फरमाईंदा वमा ज़लमहुमुल्लाह, क़यामत जॾहिं जेकर इहे माण्हू जहन्नम में वेंदा, हाणे काफ़िर जे लाइ जेकर इंसान चवे त काफ़िर जहन्नम में वेंदो, चवंदा अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, इन जे लाइ बुरो बुरो न ॻाल्हाइणु घुरिजे। मुंहिंजा दोस्त, जेकर इंसान अमल जहन्नम वारा कंदो त उहो जन्नत में कीअं वेंदो? रब जो कानून आहे न, अल्लाह जे कानून जो त माण्हू इनकार नथो करे सघे न। सो चवंदा आहिनि त मुर्दे खे माण्हू बुरनि लफ़्ज़नि सां या बुरनि ॻाल्हियुनि सां यादि न करे, पर एतिरो त इंसान जो अक़ीदो ईमान हुजणु घुरिजे न क़ुरान जे मुताबिक़, जेको काफ़िर थी मरंदो हमेशह जहन्नम में। इन जे करे दुआ घुरे त अल्लाह पाक काफ़िरनि खे हिदायत जी तौफ़ीक़ अता फरमाए, असां सभिनीनि खे रब सां ईमान जे मथां मौत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। फरमाईंदा वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून, जॾहिं इन्हनि जे मथां इहो हशर थींदो, अल्लाह जो ज़ुल्म इन्हनि जे मथां न हूंदो, बल्कि इन्हनि पंहिंजे नफ़्सनि जे मथां पाण ज़ुल्म कयो हूंदो। फ़असाबहुम सय्यातु मा अमिलू, फरमाईंदा उन्हनि खे हर उहा शइ पहुचंदी जहिड़ा बुरा अमल कया हूंदनि, उन्हनि बुरनि अमलनि जो बदिलो उन्हनि खे उते मिलंदो। वहाक़ बिहिम मा कानू बिही यस्तहज़िऊन, फरमाईं त इन जे जेके इंसान जेके आहिनि उहे उते शइ ॾिसंदा जंहिंजे मथां इस्तेज़ा कंदा हुआ, ठठोल ऐं मज़ाक़ कंदा हुया, इहा इंसान जी अमली मज़ाक़ आहे न आख़िरत जे मथां, जो आख़िरत जी परवाही न आहे, मौत जी तयारी न आहे इंसान खे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जे मथां इंसान बेपरवाही कयूं वेठो आहे, पंहिंजे रिस्क जे लाइ ॾींहं राति महिनत करे थो, पंहिंजे दुनिया खे सींगारण जे लाइ